तोखे वॾो शौक़ु आहे हदीसुनि जमा करण जो बि ऐं मूं मोहम्मद करीम सां तोखे ॾाढी मोहबत आहे त लम्मा रअयतु मिन हिर्सिक अलल हदीस, तुंहिंजो हिर्स जेको आहे हदीस खे जमा करण जो मूंखे ख़बर हुई त इहो सुवाल तूं ई कंदे। साईं फरमायो पोइ असअदुन नास बिशिफाती यौमल क़ियामत मिन मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह खालिसन मिन क़ल्बिही व नफ्सिही, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी शिफ़ात उन माण्हू खे नसीब थींदी जेको दिलि सां ख़ालिस घणो ज़िक्र कंदो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह, जेको ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो करे ला इलाहा इल्लल्लाह पढ़े क़यामत जे ॾिहाड़े मूं मोहम्मद करीम जी शिफ़ात जो हक़दार बणायो वेंदो। सुभान अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ो विर्द आहे, अहिड़ो कलमो आहे जंहिंजे सदके अल्लाह ताला गुनाह बख़्शींदो आहे, जंहिंजे सदके अल्लाह ताला जन्नत में आला मक़ाम ॾींदो आहे, जंहिंजे सदके अल्लाह ताला दीन दुनिया जूं नेमतूं अता फरमाईंदो आहे, जंहिंजे सदके अल्लाह ताला ॿाननि खे बख़्श फरमाईंदो आहे, ॿाननि खे इज़त अता फरमाईंदो आहे, जंहिंजे सदके अल्लाह रब्बुल इज़त मोमिननि खे दर्जात जी बुलंदी अता फरमाईंदो आहे, पंहिंजी नेमतुनि जो हक़दार बणाईंदो आहे। जेको घणो ज़िक्र करे चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला के अर्ज़ कयो या रब्बे अल्लिमनी शैइन अज़कुरुक बिही व अदूक बिही, मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो अहिड़ो को नालो सेखार जंहिंजे ज़रिए मां मूसा तोखे यादि कयां, तुंहिंजो ज़िक्र कयां, तोखे उन जे ज़रिए पुकारियां। अल्लाह ताला फरमाए कुल ला इलाहा इल्लल्लाह, चओ ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो या रब्बे कुल्लु इबादिक यक़ूलु हाज़ा, हज़रत मूसा कलीमुल्लाह के कलमात जेको कलमो शरीफ़ हुयो इहो नंढो लॻो। अर्ज़ कई मुंहिंजा मौला इहो त हर को चवे थो, नंढो वॾो चवे थो, मां चाहियां थो त मुंहिंजे लाइ को ख़ासि कलमो हुजे। अल्लाह ताला फरमाए कुल ला इलाहा इल्लल्लाह, चओ ला इलाहा इल्लल्लाह। तो वरी मूसा कलीमुल्लाह चयो या अल्लाह इन्नमा उरीदु शैयन तख़ुस्सुनी बिही, मुंहिंजा मौला मां चाहियां थो त अहिड़ो को पंहिंजो नालो ॿुधा जेको रुॻी मुंहिंजे लाइ ख़ासि हुजे, ॿिए कंहिं ईअं न चयो हुजे, ॿिए कंहिं तुंहिंजो नाले सां उन नाले सां तोखे न पुकारियो हुजे। अल्लाह ताला फरमाए या मूसा लो अन्न समावाति सबअ वल अर्दीन सबअ फी कफ़तिन वला इलाहा इल्लल्लाह फी कफ़तिन मालत बिहिम ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जे हबीब फरमायो त रब चयो मूसा कलीमुल्लाह खे ओ मूसा सॼी दुनिया जा खज़ाना ज़मीनुनि आसमाननि में जो कुझु आहे हिकिड़े पासे रखो ऐं ॿिए पासे ला इलाहा इल्लल्लाह रखो त हिन सॼी दुनिया खां वधीक इन कलमे जो शान अञा आला आहे। जेको चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। साईं फरमाया अफज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, ज़िक्र में सब खां अफज़ल तरीन ज़िक्र इहो आहे जेको चवे ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुख़लिसन दख़लल जन्नह, जेको दिल सां चवे इख़लास सां सिदके दिल सां अल्लाह जे ख़ातिर इख़लास सां जंहिं इहो कलमो शरीफ़ पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ताला उनखे ज़रूर जन्नत में दाख़िल फरमाईंदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां इख़लास हुआ, इन कलमे शरीफ़ जो इख़लास छा आहे? हबीबन करीमन फरमाया अन तहजुज़हु अन महारिमिल्लाह, इख़लास इहो आहे जन शयुनि खां अल्लाह झलियो आहे, जेके शयूं अल्लाह हराम कयूं आहिनि उन्हनि खां रुकजी वञो, पोइ ला इलाहा इल्लल्लाह जो अल्लाह तव्हांखे यकीनन जन्नत में दाख़िल फरमाईंदो। सुभान अल्लाह। माना गुनाहनि खां पाण खे बचायो, मुहर्रमात खां, जेके अल्लाह हराम शयूं कयूं आहिनि, जेके शयूं रब हराम कयूं आहिनि, व्याज खाइण, रिश्वत वठण, ज़िना करण, बदकारी करण ऐं साईं मुंहिंजा बेफ़रमानी करण ममनूआत आहिनि, मुहर्रमात आहिनि, हराम कयल शयूं आहिनि, उन्हनि खां रुकजी वञो त ला इलाहा इल्लल्लाह तव्हांखे यकीनन जन्नत में वठी वेंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जद्दिदू ईमानकुम,
ए मोमिनो पंहिंजे ईमान जी तजदीद कंदा रहो, उनखे नओ ताज़ो कंदा रहो। कील या रसूल अल्लाह कैफ़ नुजद्दिदु ईमानना, या रसूल अल्लाह असां पंहिंजे ईमान खे कीअं नओ कयूं, कीअं ताज़ो कयूं? साईं फरमायो अक्सिरू मिन क़ौलि ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो कयो, अल्लाह तव्हांजो ईमान ताज़ो करे छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं हबीबन फरमायो इन्नी लआलमु कलिमतन ला यक़ूलुहा अब्दुन हक्कन मिन क़ल्बिही फयमूत वला ज़ालिका इल्ला हुर्रिमा अलन नार। मूंखे के बि अहिड़ा कलमा ख़बर न आहिनि जेके एॾा भला हुजनि जंहिंजे पढ़ण सां हेॾा माण्हू मरंदो, होॾा अल्लाह हुनखे जन्नत में दाख़िल करे छॾींदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अहिड़ा भला कलमात कहिड़ा आहिनि? साईं फरमायो ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। असां हिन खे मामूली था सम्झूं। हो जो मूसा कलीमुल्लाह चयो धनार पहवार बराड़ी जा नंढा वॾा माण्हू ला इलाहा इल्लल्लाह था चवनि, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? त अल्लाह जो हबीब तो फरमाई मामूली ॻाल्हि न आहे न। मफ़ातीहुल जन्नत शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो मामूली न भायो, इनखे अल्लाह ताला जन्नत जी चाबी बणायो आहे। जेको माण्हू इहो घणो विर्द करे ॼण हुनजे हथ में अल्लाह जन्नत जी चाबी ॾेई छॾी आहे। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा इन्न लिल्लाहि तबारक व तआला अमूदम मिन नूर बैन यदैल अर्श, अर्श जे साम्हूं हिकिड़ो थंभ आहे जंहिंजे मथां अर्श बीठी न ते को बानो चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह। चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। इहतज़ ज़ालिकल अमूद, तो उन थंभ में जुंबश अची वेंदी आहे, उहो वजत में अची वेंदो आहे। जीअं हे मस्जिद थंभनि ते बीठी आहे, साम्हूं सॼो कुबो आहे पीलरनि ते बीठो आहे, उहो उन में जुंबश अची वेंदी आहे, जज़ब में अची वेंदो आहे, जुंबश में अची वेंदो आहे। फयक़ूलुल्लाह तबारक व तआला उस्कुन उस्कुन, अल्लाह फरमाईंदो सुकून करो। अर्श जा थंभ छाजे लाइ जज़्बाती थियो आई? फयक़ूलु कैफ़ अस्कुनु वलम तग़फिर लिक़ाइलिहा, मुंहिंजा मौला कीअं करार वठां जो तो अञा ताईं ला इलाहा इल्लल्लाह चवण वारे खे कोन बख़्शो आहे। मौला कीअं करार वठां, कीअं सुकून वठां? हिन बानो जे ला इलाहा इल्लल्लाह चयो हुनखे अञा न बख़्शो अथई, अञा माफ़ी न वठी न ॾिनी अथई। फयक़ूलुल्लाह तबारक व तआला इन्नी क़द गफ़रतु लहू, ओ अर्श जा थंभ सुकून वठ, मूं अल्लाह हिनखे बख़्शे माफ़ फरमाए छॾियो आहे। कंहिंखे जेको चवे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हिकिड़ी अजीब हदीस आहे ऐं हिन हदीस खे सिलसिलतु ज़हबिया सॾींदा आहिनि, माना सुनहरी ज़ंजीर वारी हदीस, सोन जी ज़ंजीर वारी हदीस। इहा हदीस ईअं आहे जो हज़रत सैयदना इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मामून रशीद ज़िद कयो हज़रत इमाम अली रज़ा खे मदीना मुनव्वरा में कढी ऐं हेॾे ईरान में शिफ्ट कराइण जे लाइ, हज़रत इमाम अली रज़ा पंहिंजे ख़ानदान सूधो मदीना मुनव्वरा में निकितो। जॾहिं नीशापुर शहर पहुतो, हाणे नीशापुर मिटिजी वियो आहे, हुनजी जॻह ते मशहद शहर अची वियो आहे, पर अञा ताईं नीशापुर शहर ईरान में आहे। हेॾा मशहद शरीफ़ आहे, हेॾा नीशापुर आहे पासे में। नीशापुर शहर में हज़रत इमाम अली रज़ा पहुतो त उन वक़्त में नीशापुर मुहद्दिसनि जो, आलिमनि जो, बुज़ुर्गनि जो, फ़क़ीहनि जो शहर हूंदो हुयो। हज़रत सैयदना इमाम मुस्लिम जंहिं सही मुस्लिम शरीफ़ लिखी आहे, उन सही मुस्लिम जो साहिब हज़रत इमाम मुस्लिम इन शहर नीशापुर जो हुयो। हज़रत इमाम ग़ज़ाली हुज्जतुल इस्लाम उहो बि इन शहर जो हुयो। असांजे नक्शबंदी सिलसिले जो इमाम हज़रत अबू अली फारमदी रहमतुल्लाह अलैह इहो बि इन इलाइक़े जो हुयो। एॾा वॾा वॾा बुज़ुर्ग अल्लाह वारा इन शहर जा हुया। हज़रत सैयदना इमाम मूसा अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि व रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं पहुता त साईं जन जे चेहरे ते हीअं हिजाब हुयो, कारो पटको पातल हुयनि, मथां हीअं चादर लिकल हुयनि, चेहरो साईं जन जो लिकल हुयो। पोइ आलिम बुज़ुर्ग फ़क़ीह उहे सभु अचे बीठा, उन्हनि चयो साईं केवल उन्हनि चयो त साईं हिकिड़ो त तव्हां पंहिंजे चेहरे तां हिजाब हटायो, असां सभिनी खे पंहिंजो दीदार करायो। साईं जन पंहिंजे चेहरे खे ज़ाहिर करायो, सॼी दुनिया साईं जन जो जी ज़ियारत कई।
ऐं चवनि त साईं असांखे अहिड़ी हदीस ॿुधायो जंहिंजी सनद रुगी तव्हांजे अहल बेतन सां मिलियल हुजे। नबी जे बचड़नि जी चेन जेका आहे सनद सरबो आहे, माना कंहिं हिन खां ॿुधो फिलाणे फिलाणे खां ॿुधो फिलाणे साहबी खां ॿुधो साहबी मदीने वारे साईं खां ॿुधो, ईअं सनद सरबो आहे। अहिड़ी सनद ॿुधायो जंहिंमें रुगी तव्हां अहल बेतन जा घराणा ऐं उन्हनि जा नाला हुजनि। पोइ हज़रत सईदना इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो हदीस बयान कई। चओ सुभान अल्लाह। हदीस अजीब आहे। हज़रत सईदना इमाम अली रज़ा फरमाए त मूं पंहिंजे वालिद हज़रत सईदना इमाम मूसा काज़िम खां ॿुधो। इमाम मूसा काज़िम जो फरमाए मूं पंहिंजे अब्बे हज़रत इमाम जाफर सादिक खां ॿुधो। हज़रत इमाम जाफर सादिक जो फरमाए मूं पंहिंजे अब्बे हज़रत इमाम मोहम्मद बाकिर खां ॿुधो। हज़रत इमाम मोहम्मद बाकिर जो फरमाए त मूं पंहिंजे अब्बे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो फरमाए त मूं सय्यद शुहदा इमाम आली मकाम सईदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ॿुधो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फरमाए त मूं पंहिंजे अब्बे अमीरुल मोमिनीन सईदना अली करमल्लाह वजहो खां ॿुधो। मौलाए कायनात जो फरमाए त मूं पंहिंजे नबी पंहिंजे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा करीम खां ॿुधो। मदीने वारो साईं जो फरमाए त मूंखे जिब्रील ॿुधायो। जिब्रील चयो त मूंखे वरी मुंहिंजे अल्लाह ॿुधायो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम अली रज़ा का इमाम मूसा काज़िम, इमाम मूसा काज़िम का जाफर सादिक, इमाम जाफर सादिक का मोहम्मद बाकिर, मोहम्मद बाकिर का इमाम ज़ैनुल आबिदीन, ज़ैनुल आबिदीन का सैयद शुहदा इमाम हुसैन, इमाम हुसैन का मौलाए कायनात का इमाम आज़म मोहम्मद रसूलुल्लाह मुस्तफ़ा जिब्रील का ॿुधो। जिब्रील चयो अल्लाह फरमायो आहे। छा त मदीने वारो साईं तो फरमाए त रब चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी फमन दखल हिस्नी अमन मिन अज़ाबी। ला इलाहा इल्लल्लाह मूं अल्लाह जो कोट आहे, जेको इन कोट में दाख़िल थी वियो मुंहिंजे अज़ाब खां अमन वारो थी वियो। सुभान अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी। चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं फरमायो जेको इहो कलमो 4 दफ़ा 3 दफ़ा पढ़े, दिल सां 3 दफ़ा इहो कलमो पढ़े, अल्लाह उन जा 4000 कबीरा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे। मा मिन अब्दिन ला इलाहा इल्लल्लाह फी सातिन मिन लैलिन औ नहारिन इल्ला तमसत मा फी सहीफतिन मिन अस्सय्यिआत। अल्लाह जो हबीब जो फरमाए जेको माण्हू रात में या ॾींहं में इहो कलमो शरीफ पढ़े, उन जे आमाल नामे खे अल्लाह ताला गुनाहनि खां मेटे साफ़ करे छॾींदो आहे। हत्ता तस्कुनु इला मिस्लिहा मिनल हसनात। पर उहे जेके गुनाह हूंदा आहिनि, ख़ताऊं हूंदियूं आहिनि, ऐब हूंदा आहिनि, इहो कलमो शरीफ पढ़े अल्लाह उन गुनाहनि खे मेटे उन्हनि जी जाइ ते नेकियूं लिखी छॾींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं नबी साईं फरमाए अत तस्बीह हो निस्फुल मीज़ान। जेको माण्हू चवे सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह चवण सां अधु मीज़ान नेकियुनि सां भरिजी वेंदो आहे। वल्हम्दुलिल्लाह तमलउहु। पर जेकॾहिं माण्हू चवे सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह सां गॾु अल्हम्दुलिल्लाह बि चवे, चओ अल्हम्दुलिल्लाह, सॼो मीज़ान अल्लाह नेकियुनि सां भरे छॾींदो। पर वला इलाहा इल्लल्लाह लैस लहा दून अल्लाह हिजाबुन हत्ता तखलुस इलैहि। पर सुभान अल्लाह मीज़ान खे तो भरे, अल्हम्दुलिल्लाह नेकियुनि सां मीज़ान खे तो भरे, पर ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करण वारो, इन खे अल्लाह इहो नफ़ो थो ॾे जो उन जे विच में रुगी मौत जो हिजाब आहे। मौत ईंदो होॾां अल्लाह जो दीदार करे वठो, रब जे हुज़ूर में वञी पहुचंदो। सुभान अल्लाह। इन जे करे साईं जन फरमायो लैस मिन अब्दिन यक़ूलु ला इलाहा इल्लल्लाह मियत मर्रतिन। जेको माण्हू रोज़ानो ॾींहं में, रोज़ ॾींहं में 100 दफ़ा इहो कलमो पढ़े। घणा दफ़ा? 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द 100 दफ़ा करे, इल्ला बअसहुल्लाहु यौमल क़ियामति व वजहुहु कल कमरि लैलतिल बद्र। क़यामत जे ॾियारे जॾहिं अल्लाह उनखे उथारींदो त उनजो चेहरो चोॾींहं जे चंड वांगुरु चमकदार हूंदो। जे चोॾींहं जो चंड चिमकंदो आहे न,
इए ला इलाहा इल्लल्लाह चवण वारे जो चेहरो चमकदार होंदो। वलम युरफा लिआदिन यौमइज़िन अमलुन अफदलु मिन अमलिही इल्ला मन क़ाल बिमिस्लि क़ौलिही औ ज़ाद। मदीने वारो साईं तो फरमाए जेको ॾींहं में इहो 100 दफ़ा कलमो पढ़े एतिरो अजुर कंहिंखे कोन मिलंदो आहे जेतिरो इन माण्हू खे अल्लाह अजुर अता फरमाईंदो। पूरी ज़मीन में इबादत गुजार हैं, रोजेदार हैं, साइम हैं, सही मुझा तहज्जुद गुजार हैं, अल्लाह जो हबीब जो फरमाए कंहिंखे एतिरो अजुर न मिलंदो आहे जेतिरो ला इलाहा इल्लल्लाह चवण वारे खे मिलंदो आहे। इल्ला उन जे जंहिं 100 दफ़ा इहो कलमो पढ़ियो या अञा वधीक कलमो पढ़ियो त उन जो अजुर अल्लाह अञा वधाए छॾींदो आहे। मुंहिंजा दोस्तो इहो ज़िक्र आहे अल्लाह जे इस्म ज़ात जो ला इलाहा इल्लल्लाह, इन खे कसरत सां कयो, घणो अल्लाह जो ज़िक्र कयो। रमज़ान जी रातियुनि में ॾींहंनि में का ॾुखी ॻाल्हि त न आहे, इहो तव्हांखे कम खां सीड़ाईंदी बि कोन। दुकान ते वेठा आहियो, पंहिंजे कारोबार में वेठा आहियो, ॿनी ॿारे वारा आहियो, तिजारत में मसरूफ़ आहियो, वांदकाई त आहे न, तस्बीह हथ में हुजे, भला तस्बीह न आहे ईअं ई ज़बान सां वेही चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। कसरत सां इहो कलमो पढ़ो, अल्लाह दिल खे मुनव्वर कंदो, गुनाहनि खे साफ़ कंदो। तव्हां बेरोज़गार आहियो, कलमो पढ़ो, तव्हांखे रिज़्क़ जी फरावानी रब ॾींदो। तव्हां मोहताज आहियो, कलमो शरीफ़ इहो पढ़ो, अल्लाह तव्हांजो मोहताजूं लाहे छॾींदो। अहिड़ी मुसीबत में फाथल आहियो जितां निकिरण जो को हल न आहे, को ॿियो को मददगार न आहे, इहो कलमो पढ़ो, अल्लाह तव्हांजे इन विर्द जे सदके तव्हांजा ॾुख लाहे छॾींदो। तव्हांजो औलाद फर्मा बरदार न आहे, बेफ़रमान औलाद आहे, चयो नथो वञे, इन कलमे खे पढ़ो, अल्लाह औलाद खे फर्मा बरदार करे छॾींदो। तव्हांजे घर में मुश्किलातूं आहिनि, झेड़ा आहिनि, अणबणत आहे, इहो कलमो कसरत सां घर में पढ़ो, अल्लाह तव्हांजे घर खे अमन ऐं सुकून वारो बणाए छॾींदो। तव्हांजे दुकान में बरकत नथी पवे, गिराक नथा अचनि, कारोबार सही नथो हले, इहो कलमो कसरत सां पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो, अल्लाह तव्हांखे एतिरा गिराक ॾींदो, तव्हां ॾेई ॾेई थकिजी पवंदो, गिराक कोन खुटंदा इंशाअल्लाह। मां नथो चवां, मुंहिंजे नबी ईअं फरमायो आहे त इहे बरकतूं ईअं अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे जेको ज़िक्र कंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र कयो त अल्लाह राज़ी रहे, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु राज़ी रहे। निमाज़ खां पोइ करी, निंड खां पोइ करी, जेॾी महिल वणे उहो करे, सॼो ॾींहुं अल्लाह जे ज़िक्र जो आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला नबीना मुहम्मद।